अचूंगा। जुलेखा हाणे पौड़ी थी वही है। जेकर न बहादुर जी शादी कराए तो काफी सुख वठे। हाँ बहादुर जा पीउ, मां पाण सोचां पई बहादुर खे परणायां त असांजो घर गुलनि जहिड़नि ॿारनि सां आबाद ॾाढी बुख लगी है। अचो पहिरियां हथ धो पोइ मानी खाओ। अदा तूं असांजो वॾो भाउ आहीं, असांजा हथ धुराए असांखे छो थो शर्मंदो करीं? ओ चरिया बहादुर तूं नंढो आहीं, तोखे ख़बर न आहे त भाइरनि जा हथ भाइर ई धोराईंदा आहिनि, दुश्मन न धोराईंदा आहिनि। दा जहिड़ो छॾियो, अची हाणे मानी खाओ। अल्लाह मुंहिंजे बचड़नि खे बुरी नज़र खां बचाइजां, कोसी वाह खां बचाइजां। अम्मा ओ अम्मा असांखे कंहिंजी नज़र लॻंदी? ओ मुंहिंजी जीजा अम्मा, असां वरी ॻोठ में कंहिंखे वणंदा आहियूं जो असांखे नज़र लॻंदी। ठहियो ठहियो, ॻाल्हाइणो न अचे त माण्हू चुप करे वेह। पुट तव्हां मुंहिंजे लाइ लाल हीरा आहियो, अलाह तव्हांखे बुरी नज़र खां बचाए। जुलेखा तूं रुगो मुंहिंजे पुटनि खे नज़र न हणजांइ, बाक़ी दाइणनि जूं अखियूं मां पाण ई कढी विझंदुसि। हाँ पुत्र, छो थो रोए पुत्र? शादी करे। मुझी सगी मां मर गई आ, अबा भी शादी कई आ। मुझे मानी मां घर न थी करे, न मानी थी रे, न पानी थी रे। मुझे कुटे जी मां घर न थी। हाँ इस्माइल, आ त हिन खे पाण सां गॾु वठी था हलूं। काॾे ईंदो हुयो नंढड़ो ॿार? हाँ वॾा, ही असांजो अॼु खां पोइ नंढड़ो साथी आहे। असां हिन खे पंहिंजो साथी बणाए रखियो। हा पुट।
थोड़ी देर के वे अब छा खाईंदी छा पीअंदी? यार चांहि बि पीअंदुसि पीस बि खाईंदुसि। हा छोकिरा हेॾो ॿ चांहियूं ऐं ॿ पीस खणी आ। रहंदो बि मुंहिंजे शहर में आहे, सुहिणो मुंहिंजी नज़र में आहे, नज़र में आहे, रहंदो बि मुंहिंजे शहर में आहे। हा यार पर तूं अॼु मुझल छो आहीं? यार कुझु पैसनि जी ज़रूरत आहे, असुरी ॾाढी ज़रूरत आहे, 2-3 रुपया घुरिजां। हा यार आबिद पर तूं पहिरियां बि मूंखां इलाही सारी रक़म वठी चुको आहे, पंहिंजो वाइदो त यादि अथई न? यार वरियाम तूं सब्र करे, असुल सब्र करे। अबो हेॾे होॾे थिए त कूंज तुंहिंजी आहे, मां वेठो आहियां न, हाँ जो थो फटाई, कूंज तुंहिंजी आहे यार। इहा ॻाल्हि यादि रखजांइ। यादि आहे यार, यादि आहे। तूं अजाई थो गणती करे, खाधो पीतो कंहिंखां विसरंदो आहे छा? गणती न करे। मां आहियां वॾो व्याज खोर, न कस खवाए न तरस खवाए, पैसा पंहिंजा पूरा वठाए। बेरोजगार आहियां। अच्छा भोतार वॾे जे नौकरी वठंदा आहिनि। अच्छा बेरोज़गार बि आहिनि। हा उहो वक़्तु ॾिसी नथो जॾहिं अॼु इलेक्शन में भोतार तव्हांजे वोट लाइ आयो, तव्हां वोट वञी पंहिंजे मुखालफ़नि खे ॾिना छोड़े। समझदार हाणे भोटा सां मुंहिंजो वाइदो आहे, असां सॼो ॻोठ वारा वोट सां भोटा खटींदासीं। अच्छा त वोट हाणे तो भोतार खे ॾींदो न? हा समझदार त पोइ इहो मुंहिंजो बि तोसां भोतार जे तरफ़ां वाइदो आहे, जीअं वोट ॾींदो ऐं भोतार असेंबली में पहुचंदो न त पोइ नौकरी बि सभई तव्हांखे ॾींदा। वाह 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 कमदार वाह, तुंहिंजी महिरबानी साईं, तुंहिंजी महिरबानी थींदी। कमदार है तू तो पायो तो हटे दे कमदार है शाबाश आहे बाबा तोखे जेने चरियन दे रहा तू ही मुंह दो ॾिनी थे। अरे मूंखे ॾाढा प्यारा आहे, हाणे कर शिकल गुम कर हल। हाणे मूंखे बात कर। सालिया नाराज आहियो छा? महीननि खां पोइ था मुंहुं ॾेखारियो। न न दा केरु रोकींदो असांखे, ही पंहिंजो ई घर त आहे। काका सालिया काका सालिया अॼु खां पोइ हिन घर में पेर न पाइजांइ, मतां पोइ ॾुख करे। छा लथा ॻाल्हाए? ही मुंहिंजो घर आहे, मां अञा झेरो आहियां। बाबा मां तुंहिंजो पुटु आहियां, तुंहिंजे पोइ खां पोइ हिन घर जो वारस मां आहियां। मुंहिंजी मर्ज़ी आहे, मां जंहिंखे घर में आणियां, जंहिंखे घर मां तड़ियां, केरु आहे मूंखे रोकण वारो? आबिद कुझु शर्म कर, असां तुंहिंजा माइट आहियूं। माई न मां मिट सुञाणिया न माइट। हाणे जो हाणे हिन घर मां निकिरी वञो, ईअं न थिए जो मां तव्हांखे धिका ॾेई कढां। अदा मांजी असांखे तव्हां मां इहा उमेद कान हुई। हा हा अॼु खां पोइ असां में का उमेद न रखिजो, इहा ख़बर हुजे तव्हांखे। अदा आबिद तुंहिंजी कलक न आहे खड़ी, चाची ज़ुलेखा असांजी अमड़ जेतिरी आहे,
कुछ तो ख्याल कर चाची असांजी पूजा तू विच में न ॻाल्हाईंदी करे अमर केतिरी आहे न अमर त न आहे न हिननि खे चओ त हाणे जो हाणे असांजे घर मां निकिरी वञनि न त पोइ सुठो न थींदो गाड़ी ख़राब थी वियो आहे ॾिसणो पवंदो मेहरबानी गाड़ी स्टार्ट थी वेंदो ओ त हिकु ग़रीब जो ॿार 11,000 तार में हथ हल उतार साईं खैर त आहे पाण पंध पिया आहियो ख़ैर न आहे तव्हां मुंहिंजे कमदार जी बेइज़्ती कई आहे बेइज़्ती हा बोतार कमदार बक बक पियो करे न त तव्हां त असांजा भोतार आहियो भोतार साईं हिकु ॻाल्हि चवां नाराज़ न थिजो बाबा बेइज़्ती त इज़त वारनि जी थींदी आहे इन जी इज़त तव्हां वटि आहे हूअं वरी हिन जी कहिड़ी इज़त आहे बाबा तव्हां सुबुह पीउ सुधा बंगले ते ईजो त तव्हांखे मां ख़बर ॾींदुमि ख़बर
आहे त गाॾी कंहिंजी थो पुरे? न न असांखे ख़बर न आहे त हीअ कंहिंजी गाॾी आहे। तूं ॿुधाए त हीअ कंहिंजी गाॾी आहे? प्रेस हशमत खान जी थी गाॾी। वञी चओ पंहिंजे हशमत खान खे जवान जूई में पुॼी विया। असां को वॾो गुनाह न कयो, न ई काई चोरी कई आहे जो असां कंद हेठि करे हलूं, असां कंद मथे करे हलंदासीं। जवाननि वांगुरु कान असां मर्द माण्हू आहियूं, जीअंदासीं बि मर्दनि वांगुरु त मरंदासीं बि मर्दनि वांगुरु। असां हारी आहियूं, पंहिंजी रत बलोड़े हलाल जी था मानी खाऊं, पोइ कंद हेठि करे छो हलूं? असां ज़ालिम वॾेरा न आहियूं जो हारियुनि जा हक़ खाऊं। असां त महिनत करे मज़दूरी करे पंहिंजो पेट पालींदा आहियूं, पोइ कंद हेठि करे छो हलूं? दिलावर जेके कंद झुकंदा न आहिनि उहे कंद हशमत खां कटे छॾींदो आहे। तो असांजो असां ॾिठो आहे दिलावर, ज़ुल्म न ॾिठो आहे। जंहिं ॾींहुं रुस्तम खान ज़ुल्म कई न उन्हनि क़यामत थी वेंदी, क़यामत। होतार साईं हिंदू कंदो आहे बाबा हिदायत। बाबा को मञे को न मञे, सोचो बाबा हिकिड़ो अर्ज़ु आहे जेकॾहिं मञो त बाबा हिननि खे थोरो टिखो रसो ॾिजे ई न। जेकॾहिं हिननि खे टिखो रसो ॾींदो न त हे मथे ते चढ़ी वेंदो। मोदी त तलाक हिननि खे पोइ टंगे हिननि खे मारको छॾियो त हिननि खे पटनि त हिननि खे ख़बर पवे होतार सां हिताइण जो अंजाम छा थींदो आहे। वरी चए थो त हिलाल जी मानी खाईंदा आहियूं, असां बाक़ी बाबा हराम जी मानी खाईंदा आहियूं। तुंहिंजी हिदायत तंहिं महिल ज़रूरु थींदो। उतां वॾनि खे सरल सेखारियो। हा बाबा ईअं तव्हां मत कयो, लाहियो ई हा मत कयो, हिननि खे ख़बर पए हलो न कीअं सॻायो। हे भारत नथा मौसम तू मुझे सजा दे दे। हशमत खान मां तुझो हारी एडो ज़ुल्म मथे न कर, मुंहिंजा बचा मां हे गोठ छॾे हलियो वेंदो। न बाबा न, ज़ालिमनि जे अॻियां न झुको ज़ालिमनि जे अॻियां। न बाबा न, न ज़ालिमनि जे अॻियां तूं न झुक बाबा, न झुक। हले पंहिंजे पुटनि खे सम्झा, न त अछी ॾाढ़ी में जेल जो कुझु ॾेखारे जेल जो अचाए। अब तो
वरियाम अॼु मां ॾाढो ख़ुशि आहियां, असुल ॾाढो ख़ुशि आहियां। मुंहिंजनि दुश्मननि मोचड़ा खाधा आहिनि, रेत असुल ज़लील कयो अथनि, ज़लील। अरे निभागा तुझा वरी कहिड़ा दुश्मन? इहे सालिया जा पुट असुल रेत गाढ़ो करे कुटियो अथनि, ॿुधाए थो वॾा बेता थिया आहिनि। आबिद ये गोट छॾनि पोइ त मुंहिंजो मुंहिंजी आहे न। पंहिंजी ज़ुबान खे लगाम ॾे, हीउ त आहे बेगर। तूं केरु थींदो आहे असांजे नंगनि जा नाम खणण वारो? मुंहिंजो मुंहिंजी आहे, मां ऐं वॾो व्याज कोर, न कस खावां न तरस खावां। अॼु बि चवां तो सुभाणे बि चवंदो मां। व्याज कोरे न सोचवां त तूं मथे चवंदो तो वञी। वॾो आयो आहे हिते। अरे मां तोखे ॾिसी न तुम्हें हल हाणे हल। जेकॾहिं ॿीहर पूज जो नाव खणी ज़बान खां कढी छॾींदो साईं। वरू तूं पाण खे छा थो सम्झी? हिकु ॾींहुं बि ज़िंदा न छॾींदो मां। यादि रखी छॾिजांइ। बहादुर मां इन संग लाइ आबिद खे पूरा 2 लख ॾिना आहिनि। मां हाणे बि चवां थो पूंज मुंहिंजी आहे, पूंज मुंहिंजी आहे। आबिद केरु थींदो आहे? पूंज जो बहादुर सां मङणो थियल आहे। चाचे मांजी ऐं बाबे तंहिं करे छॾियो। दिलावर ये 12 ॻाल्हियूं छॾे ॾे। बापू आहे मरण घड़ीअ ते, पूंज जो वारस मां आहियां मां, हुनजे मोए खां पोइ उहा मुंहिंजी आहे। अरे तव्हां आयो सुञा, वेलो वेहो वेलो खाओ, छा ॾींदो पूंज खे? मां अॼु बि चवां थो अलाह जी महिरबानी आहे। हे जेके मुंहिंजे जान ते कपिड़ा आहिनि न, ये हिन वरुअ जी महिरबानी आहे। हा अब तव्हां को बेगरत आहीं? हलो तव्हां थाने ते, मां तव्हांखे अहिड़ो सबक थो ॾियां जो ज़िंदगी भर यादि कंदो, वेहण जी जुरियत ई तव्हां न कंदो। कानून कोन्हे फिड़ी ॾेखारियो तव्हांखे मां हाणे ॾिसां। हलो थाने ते सभु। साहब मौसूम ॿार साहब महिरबानी कयो, नंढा आहिनि साहब, ॿार आहिनि साहब, महिरबानी कयो साहब। हे नंढा ॿार आहिनि, हे सभु नंढा ॿार आहिनि। थोरी घणी ॻाल्हि ते लठियूं खणी उभा था थियनि, हिननि खे कोई चवण वारो ई न आहे, कानून ई कोन्हे। साहब असां पाण में आहियूं, साहब हिननि खे कानून जे हवाले न कयो, असां पाण में आहियूं, ठही ईंदासीं। साहब हे मुंहिंजा हारी आहिनि, हिननि खे मां पाण ई ठाहे छॾींदुमि, मन जो फ़ैसिलो कराए छॾींदुमि। ठीकु आहे वॾेरा, जीअं तव्हांजी मर्ज़ी। मां हलां। बहादुर सिकंदर दिलावर अचो। बाबा दिलावर कुझु पाण खे हथ कयो, ईअं लठियूं खणी निकिरी था पओ, कुझु हेठि मथे थी वञे त पोइ छा थींदो?
छा वरी छा थींदो हेत वरुअ जा भाग भला जो पुलिस अची वियसि त इते ई सुमारे छॾिया असां जो असांजे नंगनि जा नाला थो वठे पर छा कजे पंहिंजो ई लुती निकिरी पियो आहे बाबा कुत्तो कमज़ोर न हुजे त गिदड़ जी कहिड़ी मजाल आहे जो घर में अची घिरे बाबा इहो सॼो कमु आबिद जो आहे कयो हाणे ठहियो सुठो वञी को कमकार कयो वॾा आया आहिनि छेड़ा करण वारा अदा मांझी अचे सलाह कयो वञा वञ बचायूं खणी वञ अला छोकरो है खंडरा था अचे जल्दी यूं सदाई ता खंड चाहे कुटला हलन हल अपे छो तो बाबा आना चल माण्हू भले सब यार कन पंहिंजो हिकिड़ो ई यारा माण्हू भले सब यार कन गिराक सब कंकान के सेठ के पेंगा तो सब भी न पाए न असांजी कोड़ो को सॼी गिराकी ख़तम थी वेंदी पोइ सेठ जिंद बेरो पैदा खाई सुभाणे वारो ॾींहुं अचे पिणे फिरियो त सिधी गोली हणंदो मांसी मां आहियां वॾो व्याज तोर न तरसो खावां न तरसो खावां वरियाम अॻो फिरियो न त घुटो ई हिकु ॾींदोमांसि ऐं कंदुमि तुंहिंजो रस्तो साफ़ यार तुंहिंजी आहे मर्ज़ी तुंहिंजो पीउ आहे मारीसि या सम्झाईसि पर मूंखे पूंज खपे हा हा पूंज तुंहिंजी आहे मां हाणे बि चवां थो त पूंज तुंहिंजी आहे हा न लाइ मर न हिकिड़ो दिलबर कून जे बहादुर जी मंगा है बाक़ी वरियाम असांजे नंगनि जा नाला विच बाज़ार में तो खंदो रहे अरे सही हो रिश्तो कुछ साल अॻु बाबा ऐं चाचे मां जे तय कयो आहे पोइ बि वरू नथो मुड़े ऐं अची असांजी गिचीअ में थो पए पुलिस अची वई न त आबिद सां गॾु वरुअ खे बि ख़तम करे छॾियां पूंज असांजी आहे खणो अघु इहो वॾनि जो फ़ैसिलो थियल आहे पूंज असांजी आहे असांजी होतारा बाबा हिननि जी आहे कल थिड़ी कारो इल्मु करे मुंहिंजे अबे जी बि कल तेड़े छॾी अथऊं कूंज 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 हिननि खे असुल न ॾींदुसि हे दावतनि में वण नथो झेड़ा लाहींदा फिकर बितर खांदा तव्हां सां बि त कचहरी कई हो न बाबा बनीअ में यादि अथव न हा बाबा सुञा वेलो वेहन वेलो काइन न जान मां कूंज ताईं हा मुंहिंजो इहो आख़िरी फ़ैसिलो अथव मुंहिंजा 2 लख तालुड़नि मां आहियां वॾो व्याज खोर न कस खाओ हुननि सालिया हाणे हाकिम खान फ़ैसिलो ॿुधाईंदो रहित अव्हां वॾा आहियो जेका अव्हां जी मर्ज़ी हा रहित जेको अव्हां फ़ैसिलो कयो असांखे क़बूल आहे असां छा कंदासीं ग़रीब माण्हू बाबा हाणे सभु खामोश थी वियो ऐं आराम सां फ़ैसिलो ॿुधो हाणे रही वॾो फ़ैसिलो ॿुधाईंदो हिंदू कंदो आहे हिदायत हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे उन अमल कयो या न कयो राजवारो कल खोले ॿुधो हू बि झेड़ो बन्नी ऐं बन्नीअ ते थींदो आहे बन्नी त तव्हां वटि आहे ई कोन बाक़ी रही वन्नी उहो बि गंद तव्हां सां कढी छॾियो हा कन खोले ॿुधी छॾियो इहा छोकिरी असां हाकिम खान खे था ॾियूं बाबा वरियाम खे पंहिंजा पैसा बाक़ी साले साले न टको भरियो आहे न टुकड़ जेकॾहिं फ़ैसिलो मञे त ॻोठ में रहे न त रवानो थिए जेको फ़ैसिलो मञींदो उहो ॻोठ में रहंदो जेको फ़ैसिलो न मञींदो उहो ॻोठ मां तड़ियो वेंदो बस अशमत खान बस
घणो थियो ॾाइण जी सत घर टारींदी आहे तूं त ॾाइण जो बि पी निकिते हाकिम खान हयाती वॾी थी हथ में हथियार कोन्हे त पेपर कढी छॾिया आहियां साले पंहिंजे छोरनि खे सम्झाए रखियूं ही हाकिम खान जो हुकुम अथई त तिन्हनि जा टुकर टुकर करे कुत्तनि खे ॾींदो मान छा सम्झी कुत्तनि खे ॾींदो मानी दिलावर ईअं न कयो तुंहिंजो हितां लाश निकिरे दिलावर अस्ते कराए पचपन खाने साम्हूं वेठो आहीं न त ज़ुबान करे छॾंदो आहियां हले दिलावर होतार जो फ़ैसिलो मञो न त मां कानून जी कार्रवाई करे जेल में विधोमांव पानी त पिया आहे अंदर में बाहि थी वई अदा मांझी तुंहिंजो पुट आबिद असांजो सिद्धो सां दुश्मन थी बीठो आहे दिल थी चवे हिन आबदा खे बंदूक हणी मारियां या पाण ज़हर खाई मारियां हाणे हिन हाकिम खान सां केरु मुंहुं ॾींदो चाचा इन जबल सां असां मुंहुं ॾींदासीं हा सिकंदर तूं सच थो चवे या हाणे मरी वञूं या मारे वञूं घटि असां बि कोन कंदासीं चाचा मांजी सिर्फ तुंहिंजो साथ खपे असां कुर्बान थियण लाइ तयार आहियूं जीअं तव्हांजी मर्ज़ी मां तव्हां सां गॾु आहियां दादा त पोइ रुगो तुंहिंजो साथ खपे हाणे ॻाल्हि ॿुध
તારે પછી દે બાબા अंदर है जी बाबा अरे बाबा पूछे के बुझाए मुझे भाव हाथ खाने शादी आ करे हाँ बाबा ये भी तो जैसे सी पूरी दोस्त ने बोल के बताया ओ बाबा इस तो जो कम तू हिदायत करना बाबा वही तो कहे हिदायत ओ बाबा मेरी शादी आ क्यों गायो खुश क्यों बड़ा को तीन बार लिखी था बाबा मैं जैसे मैं जब तो जीवन दिया इस तो तारो मैं दिखा के लो फिर एक तो बाबा कुछ शहर में सामान अटिया जरूरी हजरत इजू वठी चा यारो तो सब मुकम्मल थी अञा बि जेकॾहिं को सामान आयो आजम खान है बाबा उसी आके तुझी शादी आ मोड़ बदल का मेहंदी लाए का खुशी करे ठीकु आहे गिरफ्तार यही मर्ज़ी आहे बाबा मां वरी पंहिंजे दोस्तनि ऐं मिटनि माइटनि खे दावत ॾेई थो अचां शाबाश रुस्तम शाबाश बाबा सभिनी खे ॿुधाए आख़िर भाउ हातिम खान जी शादी आहे बाबा ज़रूर थियो बाबा कान थियो ॿुधाई छो नथो त छा थियो बाबा छा ॿुधायां कहिड़ो मौक़े ॿुधायां असांजे सॼे राज में ज़रूर थी वई बाबा छो छा आहे बाबा बहादुर ऐं दिलावर उनखे खणी विया बाबा हातिम खान जी साम्हूं पलो कनि और अशर वो छोरा त छो पर पूरे तरह सदा हाँ पूरो दर्द सदो दुआ कयो जेॾियूं मत रेसु पर चाया मत रुसी आयो ॾही हाणे हेॾे छो न मां वटि राग थो सिखां राग थो सिखां कीअं थो राग चवे दफ़ो आयो आहे रागी पुटु अहिड़ो त राग सेखारियां जो सॼी ज़िंदगी यादि कंदी राग सेखारींदमि हा त मां अचां न बीहो 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 पुट्यो कमीने खे मारो मार तो बात पहली बात तो बात यार है मत अॼु जे लाइ इहो सबक़ खोड़ थी
कोई कया साले जे पुटन के मां तो कोई खणी आने जाता आज अरे ता गणती न क्यों जमीन आसमान हिप करे गेले साले जे पुटन के ताजे कदमन में तो फिटी क्या नकर हशमत खान मां पुटन सुधो गिरफ्तार कराइण थो ॾियां दुश्मन भॼी विए हा इस्माइल जवाननि जे अॻियां कीअं बीहंदा खोजा खबर आहे ना ये आखिरी घटा है सामू गौर से नजर अचे न बहादुर मूंखे ॾाढो रस्तो थे तव्हां घबरायो न मां तव्हां सां वेठो आहियां न हितां हलण जी कयो किथे हाकिम खान जा माण्हू न पहुची वञनि हलो
हे थी कुंज जो पेर हे बस दिलावर बाद पक है सरोवर खाने जी ॻोठ ते विया आबिद जेकॾहिं मूंखे पूंज न मिली न त मां पंहिंजा पैसा पूरा वठंदोमांइ मां आहियां वॾो ब्याजखोर न कसु खावां न तरसु खावां अरो मूंखे इहे सालिया जा पुट मिलनि न त हिननि खे गपल करे कुतनि खे विझंदुसि ऐं कुंज तुंहिंजे हवाले कंदुसि बसि न ज़ुलेखा शेरन वॾो ज़ुल्म करे छॾियो ख़बर नाहे त हाणे हशमत खान कहिड़ो सफ़ा हशर कंदो वेठी छो आहे सामान खणो हो अचण वारा थी ॾिसो का ख़बर नाहे चई छा ख़बर ई नाहे सभु कमु कराए वरी हाणे चई ख़बर नाहे अड़े तोखे घणा दफ़ा चयो त हिदू कंदो आहे हिदायत पर तूं मञे कोन मञे बाबा मां हिनखे चयो हो त हिकिड़े न हिकिड़े ॾींहुं छोरा तोखे जेल जो मुंहुं ज़रूरु ॾेखारींदा ॾिठी न जेल जो मुंहुं सही ॿुधाए हाणे जो मुंहुं ॾिसणो पवंदुई चयमि न ॿुधायो मूंखे का ख़बर नाहे पुलिस वारा मुंहुं आहे सभु कुझु थी मूंखे काई ख़बर हे तूं त ॾस ॾींदे तुंहिंजा पोयां बि ॾस ॾींदा आयो आहे हशमत खान ऐं हाकिम खान सां टक्कर खाइण हा बाबा हलो हिदायत ॾियो
मां तव्हांखे पहिरियों भेरो थो ॾिसां हिन ॻोठ में। केरु आयो कंहिंजा माण्हू आयो? रईस असां अचमत खान जा हारी आहियूं, पर हाकिम खान ऐं ज़ालिम अचमत खान असां सां ॾाढी नाजाइज़ी कई, इन करे असां ॻोठ छॾे निकिता आहियूं। ॿियो त छायो, हुन असांजे नंगनि में अखियूं विधियूं, इन करे भागी थी भॻा आहियूं। तव्हां बेफ़िक्र थी अची रही सघो था। शेरू, हिननि खे पंहिंजी जॻह ते पुॼाए ऐं छोकिरीअ खे हवेली ते पुॼाए। न न, मां हवेली कोन वेंदसि। न रईस न, मुंहिंजे असां सां गॾु रहंदी। हा रेस, हाणे वॾे रंग अख़बार खजी वियो आहे, असां पंहिंजे नंगनि जी पाण हिफ़ाज़त कंदासीं। ठीकु आहे, जेका मुंहिंजी मर्ज़ी। तो असांजी बस मिट्टी में रखी है। अदा ही भी असांजे दुश्मन सां मिलियल आहे। राणी, वो असांजा दुश्मन आहिनि, असां तुंहिंजा सॼण आहियूं। बाबा, वो दुश्मन हूंदा तव्हांजा, पर मुंहिंजा सॼण आहिनि, सॼण। राणी, हद में रहो, हद को ॿाहिरि न निकिर। अदा हुकुम कर त हिन खे बि ख़तम करे छॾियां। हल पंहिंजे कमरे में। इहा छोकिरी मूंखे खपे, कहिड़ी बि हालत में। हुन सां त गभरू जवान बि आहिनि। शेरू, जंहिंखे मारणो थी त मार, जंहिंखे कुहणो थी त कुर,
जंहिंजे लाशनि मथां घुमो थी त घुमो, पर मूंखे इहा छोकिरी खपे कहिड़ी बि हालत में। वञ जल्दी। इहो कमु हाणे जो हाणे करे छॾियो। अदा खेरता है अदा दिलावर असांजो रेस चङो न थी हुन तव्हांजी छोकिरीअ में अखियूं विधियूं आहिनि। सुठो थी त शहर छॾे वञ हलियो। अदा तुंहिंजी महिरबानी। इहा ॻाल्हि आहे त असां हींअर ई निकिरण जी था कयूं। अलाह हाफ़िज़। वरू बीट तूं जॾहिं कारे थो वठी वञे। मां आहियां वॾो व्याज खोर, न कस खावां न तरस खावां, पंहिंजा पूरा पैसा 2 लख व्याज समेत वसूल करणु थो चाहियां। हा ॿियो वरी काॾे वेंदुसि? अदा अदा बिद अदा बिद वरू हीअ मुंहिंजी भेण आहे, हिनखे रेस हशमत खान ॾे वठी हलंदासीं। हा हा सुञाणियास तो त हीअ तुंहिंजी भेण आहे, तॾहिं त वरतियूं तो वञासि। 2 लख थोरा न आहिनि। अदा अदा खुदा जे वास्ते मूंखे बचा। अदा इन पुछड़ खां मूंखे बचा। मां तुंहिंजी भेण आहियां। पंहिंजी भेनरुनि जी इज़त जा मुहाफ़िज़ हूंदा आहिनि। तूं कहिड़ो भाउ आहीं? तूं पंहिंजी भेण खे हथ सां हिकु पुछड़ जे हवाले थो करे। अदा अदा खुदा जे वास्ते मूंखे बचा। जेकर तूं मुंहिंजी इज़त जी हिफ़ाज़त नथो करे सघीं त ही कुआड़ी हणी मूंखे अहिड़ी ज़िंदगी नथी खपे मूंखे। अहिड़े बचे सां मोहण सां गॾु मूंखे मौत भलो आहे।
भेण भेण मूंखे माफ़ कर, भेण मूंखे माफ़ कर, मां तुझो गुनाहगार आहियां। ही जेके तोखे तकलीफ़ूं आहिनि सभु मुंहिंजे करे आहिनि। मां लालच नंढो थी वियो हुअसि, मां लालच नंढो थी वियो। मूंखे माफ़ कर भेण, मूंखे माफ़ कर, मूंखे माफ़ कर। सामान खाधी वञी भागा परे थी। अदा तव्हां मानी खाधी आहे वञी भागा। मानी खाधी कर कर जान छेड़ा है देती दे। हाँ सरदार खान ताए कीअं बंदि पियो आहे? हा अशमत खान तुंहिंजे हारी मुंहिंजे ॻोठ आया हा फोन खे आयो सोचमि त अशमत खान खे इतला ॾिजे पर हू उतां मुंहिंजा काफ़ी माण्हू मारे चुका आहिनि इन करे मां अवां ॾे पंधु पियो आहियां। ॿियो ख़ैर बाबा? हा अशमत खान हयाती वॾी जो शेर जे चंबे मां निकिरी विया। सरदार खान इहे असांजा हारी न
पर दुश्मन है दुश्मन है इहो ॿुधाए कहिड़े तरह आहिनि त मां उन तरफ़ जो ॿेड़ो सारा करियां। हा सरवर खान मां हिकु चकर हुनखे ॾिसां त उन्हनि जा टुकर टुकर करे कोठे जे कुतनि खे वठी ईंदुसि कुतनि खे। सरवर खान तूं हाणे तमाशो ॾे जाए त साले जे पुटनि जो मां छा असर थो कयां। ठीकु आहे अशोक खान त पोइ मां हुन सां गॾु आहियां त पोइ वञूं हलो। सिकंदर तू अदा बिहार अदा सिकंदर तूं अहिड़नि हालनि में अमाए बाबा काथे छॾियो आहे। अदा अमा हशमत खान जे कैद में आहे। बाक़ी बाबा कहिड़े हाल में आहे अदा। अदा बाबा हिन सूरन जी जान मां आज़ाद थी वियो। ॿुधाए अदा ॿुधाए ॿुधाए छो नथो त बाबा कहिड़े हाल में आहे। हा दा बाबा खे पुलिस मारियो ऐं लॉकअप में मरी वियो ऐं मां जान छॾे भॼी आहियां। न सिकंदर न न चओ त इहो कूड़ आहे चओ इहो कूड़ आहे। बाबा असांखे छॾे न वञी सघंदो चओ त इहो सभु कूड़ आहे। बाबा असांखे कीअं ऋण में रोले वेंदो चओ त इहो सभु कूड़ आहे। सिकंदर चओ त कूड़ आहे चओ चओ सिकंदर त इहो सभु कूड़ आहे कूड़। बाबा असांखे ऋण में रोले न वेंदो बाबा असांखे ऋण में रोले न वेंदो चओ सिकंदर इहो सभु कूड़ आहे कूड़। सिकंदर मूंखे कसम आहे बाबा जे खून जो जेसिताईं हशमत खान खे न मिटाईंदुसि तेसिताईं मां कोन मरंदुसि। हुन हशमत खान खां हिक हिक ज़ख़्म जो प्राण वठंदुसि न छॾींदो मां